अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। सादात जमायत इत्तेहाद जी मुहिम रोशन मुस्तक़बिल। वार्ड नंबर 19 में 55 ॾींहनि जी महिनत सां घटियुनि में सेवर बल्ब लॻाए ऊंदाही खे ख़त्म करे छॾियो, जंहिंजे इख़्तिताम ते सादात जमायत इत्तेहाद अॻवान डॉक्टर ताजशाह जिलानी ऐं बुज़ुर्ग अॻवान अब्दुर्रहमान शाह सादात जमायत इत्तेहाद जी टीम सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते टीम सादात जमायत इत्तेहाद ॻाल्हाईंदे डॉक्टर पीर ताजशाह जिलानी चयो त अवां असांजा हीरोज़ आहियो ऐं अवां आवाम लाइ महिनत करे रहिया आहियो, अवामी मसइलनि जे हल लाइ जाखोड़ करे रहिया आहियो। बुज़ुर्ग अॻवान हाजी सैयद अब्दुर्रहमान शाह चयो त असां वटि वार्ड नंबर 19 जी अवाम जे मसइलनि जो हल मौजूदु आहे। जेकॾहिं अवाम वार्ड नंबर 19 जी टीम सादात जमायत इत्तेहाद सां राब्तो करे त पोइ अवामी फलाही कम भरपूर हिसो वठंदासीं ऐं भाइरनि लाइ मसइला हल कंदासीं। हुननि वधीक चयो त जेकॾहिं वार्ड नंबर 19 जी अवाम सादात जमायत इत्तेहाद सां राब्तो करे त अवामी फलाही कमनि में भरपूर हिसो वठंदासीं ऐं भाइरनि जा मसइला हल कंदासीं। मां सादात जमायत इत्तेहाद खे मुबारकबाद पेश कयां थो। उन मौक़े ते सादात जमायत इत्तेहाद जी टीम अॻवान डॉक्टर पीर ताजशाह जिलानी ऐं बुज़ुर्ग अॻवान सैयद अब्दुर्रहमान शाह खे भरपूर ब्रीफिंग ॾिनी वई। वार्ड नंबर 19 में वधीक अवामी मनसूबनि ते जल्द कमु शुरू कयो वेंदो। इत्तफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो। सादात जमायत इत्तेहाद में शामिल मुफ्ती राशिद जिलानी, पीर नदीम जिलानी, पीर आमिर जिलानी, पीर हमज़ा जिलानी, एडवोकेट पीर शहज़ाद जिलानी, पीर ज़ाहिद जिलानी, पीर सुफ़ियान जिलानी, डॉक्टर पीर असद जिलानी, पीर शाहिद जिलानी, पीर अब्दुल्ला जिलानी, पीर ज़ुबैर जिलानी, पीर सईद जिलानी, पीर अवैस जिलानी, सैयद राशिद अतारी, सैयद नसरुद्दीन शाह, रहमत मुलाई सैयद सलाहुद्दीन शाह ऐं ख़ुसूसी तौर ते पीर हमाद जिलानी मुलाक़ात कई ऐं मुफ्ती पीर रशीद जिलानी पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी अफ़वाज, पाकिस्तानी अवाम ऐं सादात जमायत इत्तेहाद लाइ दुआ घुरी।